टिन शयुनि में दिलचस्पी है। हिकु त जमूरत खे नुक़सान न पहुचे, ॿियो त अदलिया खे नुक़सान न पहुचे, ऐं टियों उन्हनि सभिनी खां अहम तरीन त सिंध खे नुक़सान न पहुचे। सिंध जी वहदत ते को बि वार थींदो, कंहिं बि आड़ में का बि अटकल, गवर्नेंस, लोकल गवर्नमेंट, शहरी गवर्नेंस बहितर करणु, वसीलनि जी विरछला, नंढड़ा नंढड़ा सेक्टर ठाहिणु, नंढड़ा नंढड़ा यूनिट, ये जेके अटकलूं कंदा आहियो न, इहे वञी आम माण्हुनि खे ॿुधाइजो। आउं वकील आहियां, मूंखे ख़बर आहे सुप्रीम कोर्ट जो नवां यूनिट 3 यूनिटनि में विराइणु फलाणो, या सिंध जा वसीला खणणु, या सिंध जी NFC, सिंध जी जेका माली हिसो आहे उन में खणणु, वधीक हिसो सिंध जो पाण खणी वञणु, या सिंध जो पाणी, वसीला, पेट्रोल, गैस खे फॿाइण जी कोशिशि, या सिंध जी तालीम ऐं सिहत खे नुक़सान रसाइण जी का कोशिशि थींदी त सिंध जा माण्हू मज़ामत कंदा। अॼु जेके हज़ारे माण्हू गॾु थिया आहिनि थाणे बुला खान में, इहो पैगाम आहे। असां आगाज़ कयो आहे पंहिंजी तहरीक जो, असां इहो पैगाम खणी निकिता आहियूं त सिंध जा हुकुमरान भले वज़ारत उज़्मा लाइ सौदो कनि, सिंध जो अवाम सौदो न कंदो। सिंध जो अवाम सम्झे थो त वतन, क़ौम, वसीला, वहदत उहा वधीक अहम आहे। इक़्तिदार वारीअ जी मुठ आहे। इक़्तिदार अॻूणनि कई 100 सालनि में वज़ीर आज़म, वज़ीर आला ऐं माण्हू आया, उहे अॼु किथे आहिनि? इक़्तिदार वारीअ जी मुठ मां वेही वेंदो, पर जे वतन ऐं वसीला तव्हां विकिया त उहो नाक़ाबिले दुरुस्तगी, बर्बादी ऐं तबाही जो पैगाम हूंदो। क़ौमी अवामी तहरीक मुतालबो थी करे त इहो ड्राफ्ट ज़ाहिर कयो। आउं तव्हांजे ज़रिए मुतालबो थो कयां हिननि सभिनी चैनल्स जे ज़रिए त अॼु राति पधिरो कयो ड्राफ्ट लिखत में, त कंहिंजूं मंज़ूरियूं पिया ॾियो। लिकायो छो था? पंहिंजे वतन वासी 25 करोड़ माण्हुनि खे छो था लिकायो? असांखे हिन सां वास्तो कोन्हे त तव्हां वफ़ाक़ी वज़ीर घणा था करायो, घणा था घटायो, कहिड़ो उहिदो कंहिंखे था ॾियो, कहिड़े उहिदे जी मुदत कहिड़ी था वधायो। 3 शयुनि सां असांखे दिलचस्पी आहे, जमूरत, अदलिया ऐं उन्हनि सभिनी खां वधीक सिंध जा मफ़ाद ऐं ॿियनि सभिनी नंढड़नि सूबनि जा वफ़ाद। रुगो सिंध न, असांखे आम पख़्तूननि जा मफ़ाद, आम पंजाबी मज़दूरनि ऐं हारियुनि जा मफ़ाद, ऐं आम बलोचनि ऐं आम सराइकिन ऐं आम कश्मीरनि ऐं आम गिलगितनि जे मफ़ादनि सां बि असांखे मोहबत आहे। उहे आम माण्हुनि जा मफ़ाद असांजा आहिनि। तंहिंजे करे वाज़े कयो, ड्राफ्ट पधिरो कयो सिंध जे ऐं पाकिस्तान जे माण्हुनि साम्हूं तरमीम में छा आहे। त ही कैनाल ठाहींदासीं, पोइ ओचितो माठ थी वियो। कैनाल ते त कमु तव्हीं हलायो पिया, सिंध जे हिसे जो पाणी त तव्हीं चोरायो पिया। सिंधियुनि खे वात में ख़ुशी ॾेई करे कैनाल बंदि थी आहे, फलाणा थी आहे। जे कैनाल बंदि थिया ऐं जे इरसा सिंध सां इंसाफ़ कयो त सिंध जे पतीअ जो पाणी केॾां वियो? सिंध जे टेल एंड्स में, सिंध जे ज़िलनि में पाणी छो कोन्हे? ऐं फार्मिंग जे ख़िलाफ़ु निकिता, कारपोरेट फार्मिंग, पोइ ज़मीनूं ॾियण जा त नोटिफिकेशन निकिता, सिंधियुनि टिपाए ॾिना, एहतिजाज कयो सभिनी, पोइ उहे कैंसिल थियण जा नोटिफिकेशन केॾां विया? हर ज़िले में 50-50 हज़ार, 30-30 एकड़ ॾिनो पिए न, उहे वापसि थियण जा नोटिफिकेशन, उनजा ऑर्डर केॾां विया? सिंधी माण्हू रुगो अकलू बकलू करे पियो हलियो वेंदो आहे। असीं उहे न आहियूं। असीं चऊं था उहे लिखत में ॾेखारियो न त इरसा ड्यू शेयर ॾे पई पाणीअ जो ऐं मनसूबो ख़तमु थी वियो, ऐं ॾेखारियो न त ज़मीनूं वापसि थियूं। सिंध जे नौजवाननि जी रोज़ीअ जो रस्तो सरकारी नौकरियूं ऐं प्राइवेट सेक्टर जूं नौकरियूं आहिनि। प्राइवेट सेक्टर में सिंधी ने कहिड़ियूं नौकरियूं? ही वज़ीर आला वेठो आहे। वज़ीर आला साहिबु ॿुधाए त कराची जे कारपोरेट सेक्टर में, फार्मास्यूटिकल्स में, कराची जे पेस्टिसाइड जे इंडस्ट्री में, कराची जे लांड्री ऐं कोरंगीअ जी इंडस्ट्रीज़ में, नूरियाबाद जी इंडस्ट्रीज़ में, कोटड़ी जी इंडस्ट्रीज़ में सिंध जे नौजवान खे कहिड़ी नौकरी आहे? आई कान्हे। ऐं बाक़ी सरकारी नौकरियूं, पब्लिक सर्विस कमीशन ज़रियूं, उहे पैसनि ते पिया विकिणो। सिंध खे तव्हां तबाह ऐं बर्बादु करे छॾियो आहे। सिंध जी तव्हां चेल भञी छॾी आहे। सिंध जे कई ज़िलनि में तव्हां लाक़ानून ते धाड़े लहंदा आहिनि। कंदकोट, जैकबाबाद, शिकारपुर, घोटकी, खैरपुर, उते माण्हू राति जो 5-6 बजे खां पोइ निकिरी कोन था सघनि। सिंधियुनि खे तव्हां चौधारी घेरे में हाणे निपूड़े छॾियो आहे। तंहिंजे करे क़ौमी अवामी तहरीक ऐं असीं ऐं थाणे बुला खान जा हज़ारे माण्हू मुतालबो था कनि त सिंध जे माण्हुनि खे मेरिट ते नौकिरी ॾियूं। हीउ जेको थाणे बुला खान आहे ऐं थाणो अहमद खान आहे ऐं नूरियाबाद आहे, हीउ सॼो जेको कोहिस्तान जो इलाइक़ो आहे, इन में कहिड़ी यूनिवर्सिटी आहे? कहिड़ो वॾो टेक्निकल कॉलेज आहे? कहिड़ो इल्म जो मर्कज़ आहे? कहिड़ो इन में रोज़गार जो वॾो मर्कज़ आहे? कहिड़ो हिते माण्हू जी स्किल डेवलप करण लाइ छा पियो थिए? ईंदड़ दौर में कराची खे रेड़ींदा अचो। कराची खे रेड़े सोराब ॻोठ ते कराची हूंदी, अलकरम स्क्वायर ते, उनखे 30-40-50 सालनि में रेड़े अची नूरियाबाद ताईं पुॼायो अथव। ऐं सिंधियुनि खे सुसाईंदा वञो, सिंध जे वेरनि खे वधाईंदा वञो, सिंधियुनि खे सुसाईंदा वञो, सिंध जे वेरनि खे पखड़ींदा वञो, सिंधियुनि खे निपूड़ींदा वञो, सिंध जे वेरनि खे तख़्तनि ते वेहारींदा अचो, सिंधियुनि खे धूड़ बनाए क़दमनि ऐं मिटीअ में मिलाईंदा अचो।
इहो पंहिंजो धंधो बंदि कयो। सिंध खे इल्म ऐं अकुल ऐं साइंस ऐं टेक्नोलॉजी ॾियण लाइ हिन थाणे बुला खान ऐं थाणे अहमद खान में इंडस्ट्रीज़ में नूरियाबाद में इते लाज़मी शर्त कयो। जामशोरे ज़िले जा हुकुमरानो लाज़मी शर्त कयो त नूरियाबाद जे इंडस्ट्री में जेका नौकरी मिलंदी उन जो डोमिसाइल जामशोरे ज़िले जो हुअणु खपे। थर में जेके नौकरी मिलंदी सलामकोट में, एंगरो में, डीपले में, उन वटि थरपारकर जो डोमिसाइल हुअणु खपे। या भला थरपारकर जो डोमिसाइल न आहे त उन वटि मीरपुर ख़ासि डिवीज़न जो डोमिसाइल हुअणु खपे। ऐं जेकॾहिं हिते जामशोरे जे डोमिसाइल में का मुलाज़मत वारो माण्हू न हुजे त हैदराबाद डिवीज़न जो डोमिसाइल हुअणु खपे। माण्हू किथे जो 1000 किलोमीटर परे उहो नौकरी नूरियाबाद में पियो करे ऐं हिते जा मक़ामी माण्हू आहिनि, हिते जा गबोल, हिते जा बुरफत, हिते जा जोखिया, हिते जा ख़ासकेली, हिते जा पालारी, हिते जा बला, हिते जा दीवान, हिते जा जाखरा, उहे सभु माण्हू बेरोज़गार वेठा हुजनि ऐं ॿियनि शहरनि ऐं सूबनि ऐं मुल्कनि मां माण्हू हाणे हिते रोज़गार इंडस्ट्रीज़ पिया ॾियो। इहा क़बूल न आहे। पाकिस्तान में असीं सभु भाउर आहियूं, हिक ॿिए ते असांजो हिसो आहे, पर मक़ामी माण्हुनि खे तबाह करण खां सुप्रीम कोर्ट बि रोके थी। सुप्रीम कोर्ट चयो जितां गैस पेट्रोल निकिरे थो उते जे मक़ामी ज़िलनि खे सरसब्ज़ बनायो, उन्हनि खे सहूलियतूं ॾियो। मरियम नवाज़ कानून ठाहिया त पंजाब में हिकिड़ो बि अफ़गानी असीं बर्दाश्त न कंदासीं। KPK पेशावर मां अफ़गानी कढनि पिया, कोयटा मां कढनि पिया। KPK जेको ख़ुदि पश्तूननि जो इलाइक़ो आहे उतां अफ़गानी कढनि पिया। सिंध मां तव्हीं कढो ई कोन था। पुलिस वारो अचे थो 2000 वठे थो, अफ़गानी जो काफ़िलो मटाए थो, वरी अॻियां वञे थो, वरी 1000 ॿियो वठनि था, वरी 2000 ॿी आख़िरी हद में 5000 में 20 अफ़गाननि जो काफ़िलो वरी ॿिए पासे आबाद थियो वञे, उते वरी नौकरियूं करणु शुरू करे ॾे। तव्हां रुॻो इनखे बि कमाई जो ज़रियो बनायो आहे त 2000 3000 ट्रेन मां लाहियो, 2000 वठो, वरी उनखे आबाद करे ॾिनो। सिंध जा SSP छा पिया कनि, DC छा पिया कनि, सिंध जा वज़ीर MNA MPS सेनेटर छा पिया कनि। सम्झो था ईंदड़ दौर में इहो नादिर शाही ऐं अहमद शाह अब्दाली जो लश्कर तव्हां सां छा कंदो। हीअ अरगोननि ऐं तुरखाननि जा बाबा अथव, हीअ तव्हां सां कहिड़ो असरु कंदा। तंहिंजे करे ईअं न कयो। सिंध खे तीन वाल न कयो, सिंध जो सौदो न कयो, सिंध खे भुॻड़नि मुठ ते न विकिणो।